करबला के मैदान में इमाम हुसैन ऐं संदसि साथियुनि जी ॾिनल अज़ीम कुर्बानी के ख़िराज तहसीन पेश करण लाइ सॼी दुनिया में आज़ादारी जो सिलसिलो जारी है। बोज़ारोडा में भी असगरिया इल्म व अमल गाज़ी अब्बास जी कुर्बानी ऐं वफ़ा के सलाम पेश करण लाइ अलमन वारो मातमी जुलूस बरामद कयो वियो। जुलूस खानवा जी कंदीअ खां शुरू थी मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे सैयद पंजल शाह जे आस्थाने ते नहर थियो। मातमी जुलूस के रस्ते में सबीलुनि जे स्टालनि सां गॾु मासूम ॿार न्याज़ ऐं टिशूज़ खणी बीठल हुआ। इन मौके ते अज़ादारनि जो चवणु हो त वो हुसैन जे 61 हिजरीअ में यज़ीद ख़िलाफ़ क़याम कयो, ज़ालिम हुक्मरान ख़िलाफ़ क़याम कयो, क़याम करे इहो ॿुधायो त जेको बि हुसैनी आहे, अगर मां 61 हिजरीअ में ही वॾी अज़ीम कुर्बानी ॾियां थो, 61 हिजरीअ खां बाद में भी जेके हुसैनी पैदा थींदा उन्हनि में भी हुसैनी किरदार हुअणु घुरिजे। आली मक़ाम जे शहादत जी याद के उजागर कंदे हिन जुलूस जी अॻवानी कनि था ऐं माण्हुनि में इहो शऊर पैदा कनि था त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंहिं पंहिंजी लाज़वाल कुर्बानी के ज़रिए हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन के पंहिंजे बचन समेत कुर्बानी ॾेई करे ऐं उन जे दीन के बचायो। क़याम अज़ा जुलूस जो मक़सद फ़क़त इहो आहे त इमाम हुसैन अलैहिस्सलाम के मखसूस फ़िरके या के मखसूस माण्हुनि जो इमाम न, बल्कि हर उन शख़्स जो इमाम आहे जेको आज़ादी घुरे थो ऐं जेको चाहे थो तो इंसानियत की खिदमत करे। करबला ख़ास इन टुकड़े ते रूनमा थींदड़ वाक़े जो नालो कोन्हे को। करबला हक़ीक़त में एक मुसलसिल सकाफ़त जो नालो है, एक तहज़ीब जो नालो है। मातमी जुलूस में कारा लिबास पातल अज़ादार अलम खणी शरीक हुआ। कैमरामैन शाह जाफरी सां गॾु अमजद टावरी, सन टीवी न्यूज़, बोज़ार।